अस्सलाम वालेकुम सलाम। खुश रहो अगला खुश रहो दा खुश हो घट सरे रे चाला दा खुश हो चाला दा खुश हो जी दा और खैर जा सही जी घर आ से कम कार आयो जी बंदा रहा बुधो में करो आए तो जी ना जी बुधो तो फंड को अरे जी। वो साथ बताया हम लोग को जमा करा जी हटो हाँ हिते मसा जी ॾिसो था इहो कोरोना मस्त हाणे इहो लॉकडाउन चवनि था ख़तमु कई अथनि जी जी हा असां बि हिते आहियूं चेयरमैन साहिब बि हिते आहे जी हा फंड हलायूं पिया थोरो घणो जेको हुयो जी जी हाणे बसि आख़िरी नेता हाणे आया इंशाल्लाह तव्हां सां वंड कंदासीं जी जी चेयरमैन साहिब बि अचे थो हिते आयासीं कमकार बि न मिलिया मला असां कंदो चेयरमैन साहब ने घुरायो हम ख़ुदा चेयरमैन सर करे अरे अरे फोन कयो इंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम बड़ा आवाज आता itu ka jadi ke makara man tu itu je ala mama dami tu ada melana ke sana melana saya melana ठीक है साईं फोन कर दियो तो साहब ठीक है